नाज़रीन, दौलतपुर सफन नेशनल हाईवे गुज़िरियल 2 ॾींहनि खां बंदि आहे, जंहिं सबबि मुसाफ़िर परेशान आहिनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ग़ुलाम रसूल रिंद। जीअं त हिन वक़्तु आउं दौलतपुर बाईपास जेको नेशनल हाईवे डी चौक आहे उते मौजूदु आहियां। हिन वक़्तु नेशनल हाईवे जेको आहे मुकमल तौर ब्लॉक लॻो पियो आहे दौलतपुर बाईपास वटि। ही नेशनल हाईवे जेको आहे पोयां कंडियारो नौशहरो फेरोज़ खां वठी जेको आहे अॻिते काज़ी अहमद सकरन क्रॉस करे टोटल ब्लॉक लॻो पियो आहे। छाजे करे जो जेके गुज़िरियल बरसातूं आहिनि उन्हनि बरसातुनि जे करे मथे कंडियारो नौशहरो फेरोज़ या उन खां मथे हालाणी खे रोड आहे नेशनल हाईवे उहो मुकमल तौर डैमेज थी चुको आहे, मुकमल तौर तबाह थी चुको आहे। काफ़ी जेको रोड जो हिसो आहे उहो पाणी जे ज़ेरे आब अची चुको आहे, जंहिं सबबि ही जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जो गुज़रण उतां बंदि कयो वियो आहे। रोड डैमेज हुजण जे करे मुसलसल 2 खां 3 ॾींहं थिया आहिनि जेके ही गाॾियूं बंदि आहिनि। कैमरामैन तव्हांखे ॾसींदो नेशनल हाईवे, तव्हां ॾिसी सघो था त ही जेको गाॾियूं आहिनि इन्हनि जूं 100 हज़ारे कतारूं लॻी चुकियूं आहिनि। ही जेके गाॾियूं ट्रांसपोर्ट मुकमल तौर बंदि आहे। उन्हनि ट्रांसपोर्ट में जेके मुसाफ़िर आहिनि, जेके लेडीज़ आहिनि, जेके मासूम ॿारड़ा आहिनि या जेके ज़ईफ़ आहिनि उहे तमामु सख़्तु परेशान आहिनि। छो त ही त हिकिड़ो चौक आहे, हिते दुकानदारी बि मौजूदु आहे, हिते होटल बि मौजूदु आहे। हिन जे आसपास वेझे ताईं जेके बि मुसाफ़िर ड्राइवर्स आहिनि उहे पंहिंजो खाद खुराक या पाणी वठी सघनि था, पर बाईपास ते परे परे ताईं जिते न को होटल आहे न दुकानदारी आहे उते जेके गाॾियूं फाथल आहिनि उहे मुसाफ़िर ड्राइवर्स पाणीअ लाइ तमामु परेशान आहिनि, खाद खुराक जे लाइ तमामु परेशान आहिनि।